वेलकम बैक नाज़रीन। असां वटि ॾाढो हिकिड़ो बहस हले पियो ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ अचनि पिया रहिया। इब्राहिम मुंशी साहब जो जॾहिं बि मज़ामती तारीख़ुनि जो ज़िक्र अचे थो ऐं संदसि ख़ूबसूरत जेको झूंगारींदे पाण शाइरी ॿुधाईंदा हुआ असांजे कननि में, अॼु बि उहा रस घोले थी, अॼु बि उहो जेको आहे सो माण्हूअ खे हिनखे खून खे गरमाए थी। ऐं संदन शाइरीअ जे हवाले सां डॉक्टर अनवर आलमाणी साहब जी ॾाढी तहक़ीक़ आहे। मां चाहींदसि त उहे असांखे ॿुधाइनि त अहिड़ा कहिड़ा मुहरक हुया जो आख़िरी दम ताईं, जॾहिं साल खनि पहिरियों इब्राहिम मुंशी साहब जो केटीएन ते पाण ज़ईफ़ हुया, पर जेॾी महिल उहा शाइरी ॿुधाए रहिया हुन में उहा ई गजगोड़, उहा ई ललकार हुई। त उहे कहिड़ा मुहरक हुया जेके उन्हनि जे जज़्बे खे, उन्हनि जे जोश खे, उन्हनि जे वेसाह खे कॾहिं उन्हनि ढरो थियणु न ॾिनो। सिंध जे हवाले सां ॾिठो वञे त सदियनि खां सिंध में अहिड़ा माण्हू पैदा थींदा रहिया आहिनि, अदीब ऐं शाइर, इहे हिसास हूंदा आहिनि जेके मुआशिरे जा फ़र्ज़, जेके पंहिंजे मुआशिरे में जेके गंदगी ॾिसंदा आहिनि उन्ही खां आगाही ॾींदा आहिनि क़ौम खे। त सदियनि खां तव्हां ॾिसंदो त सिंध ईअं वांझाल न रही आहे, हर दौर में अहिड़ा माण्हू पैदा थींदा रहिया आहिनि ऐं उहे पंहिंजे फ़र्ज़ निभाईंदा पंहिंजी धरती सां। मूं 1972 में MBBS पास करे हाउस जॉब कर, 74 में गवर्नमेंट नौकरी कई, 7 महीननि खां मूं छॾे ॾिनी। 74 खां वठी टंड मोहम्मद ख़ान में समाजी कमु करे रहिया। उते स्कूल मूं ॾिठो जेसिताईं क़ौम में को तइलीम न आहे त कोन्हे, हुते जेको स्कूल क़ाइमु कयो ऐं कॉलेज, अॼु उन जो नालो आहे सॼी सिंध में मखदूम बिलावल इंटर साइंस कॉलेज ऐं दारुल उलूम हाई स्कूल। त उते अलामा आहे काज़ी जे नाले सां अदबी फोरम ठाहियूं। त मूं सोचियो त पंहिंजे पेरनि ते बीहण खां पोइ सॼो अदीबनि जो काफ़ियूं उन्हनि खे बि छपाईंदासीं ऐं शाइरनि खे बि उन्हनि जी शाइरी। ऐं असांजो पहिरियों दफ़ो आहे सदाईं सिंध ॾाढा नवां कढिया आहिनि। सिंधी क़ुर जो तर्जुमो पहिरीं थियो, शाइरी में सिंधी में आयो थी। ऐं असांजो पहिरियों मुंहिंजी कोशिशि हुई जेको शाइर जे पंहिंजे आवाज़ में हुनजो जेको सॼो शाइरी छपियल अणछपियल जेका हुनजी मूं वीडियो कराई। उन खां पोइ उन खे CD में बि आंदो। अफ़सोस इहो आहे 1300 शागिर्द मूं वटि, डॉक्टरनि जी तनज़ीम आहे, उते मूं ऑफिस सर्किल में ई हलायो, सभु दोस्त कावड़ जी पिया त हीअ कहिड़ी शाइरी तो ॿुधाई, हिते दावत कई त वरी ॿुधायो तो मुंशी खे। त असांजी क़ौम जी बेहिसी जेका आहे सदियनि खां इहा आहे। त तव्हांखे तइजुब थींदो, मूं एतिरी कोशिशि कई, केर बि सॼी सिंध मां 7 जेके आहिनि 7 मूंखे माण्हुनि वरिती, ॿी हुते पई आहे, उन खां नाम थी मूं सॼी सिंध मां सिर्फ़ 7 माण्हुनि इब्राहिम मुंशी साहब जी सीडियूं वरितियूं था। हा, ॿियो कुझु न। उन खां पोइ मूं WW सिंध सलामत WCOM ते आणे छॾी आहे, हिनजी सॼी शाइरी। बहरहाल हिते जेको बि कमु वारा आहिनि उन्हनि जी का क़दुरु कान रहंदी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं नौशहरवार बादशाह जी जॾहिं हिते हुकूमत हुई तॾहिं बि उन खां पुछियो वियो, जेके ऑफिशियल रिपोर्ट्स थींदा आहिनि, चयो भई सिंधी माण्हू तमामु का हुन वक़्तु पंहिंजे चङे जी ऐं हुननि जी का इज़त कान्हे। जॾहिं मुग़लनि जी उन्हनि ऑफिशियल रिपोर्ट आहे, भूं सईं माण्हू ॾिंगा, भूं सईं वण ॾिंगा माण्हू मंझि खां, जितां लॻे जूतो झुकी कनि सलाम। अंग्रेज़ आया, डिप्रेस सिंधीस, परचेज पठान्स, अपॉइंट पंजाबीस, रिस्पेक्ट बलोचीस। अॼु बि सदियुनि खां उहा क़ाइमु आहे। पर हीअं जेका सूरत हाल आहे, शाह जो बैत आहे, गंदी ऐं गिरान जिन्सना सांडियो अला इन्ही खां आगाऊं। इंसान अशरुल मखलूक़ात जो जेको चोगो पाए ते आहे, इहो न अथऊं पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारियूं। पर असां हाणे एतिरो त ख़ुदगर्ज़ी में अची चुका आहियूं जो ॾाढो ॾुखियो, पर उमेद न लाथी अथऊं। जेका हिन महिल ॻाल्हि आई हिनजी, साईं चयो त सिंधी जेका क़ौम आहे बेहस क़ौम आहे। इब्राहिम मुंशी साहब जी सॼी शाइरी सीडीअ ते हिननि मुंतक़िल कई ऐं उहा जेका आहे सा 7 सीडियूं पूरी सिंध में कोन थियल। हिकु तरफ़ असां मज़ामती अदब, शाइरी, तहरीक उन जी ॻाल्हियूं करे रहिया आहियूं ऐं ॿिए तरफ़ असां वटि हिकिड़ो रुख इहो पियो अचे त असांजा मुहक़क़ अदीब जेके दानिश्वर आहिनि, जेके जाखोड़ी माण्हू आहिनि, उन्हनि में एतिरी सतह जी मायूसी आहे त इहे ॿ एक्सट्रीम व्यूज़ नथा पिया असांखे लॻनि। सिंध जी तारीख़ में जेको इहो चयो वियो आहे त हिकिड़ो दफ़ो सिंधी माण्हू ॾिंगा आहिनि, हिननि जा जेके आहिनि सो इन लाइ चंजूर रखणु घुरिजे, कंदा घणा आहिनि रस्तनि में। ऐं किन इहो चयो त बाबा हीउ जेको आहे वण बननि जा ॾिंगा आहिनि,
पानी ख़राबु आहे, गदिलो आहे, हे ॾुखिया माण्हू आहिनि, इहे माण्हू जेके आहिनि सो ख़राबु आहिनि, इहे माण्हू जेके आहिनि सो गदार आहिनि, इहे सभु शयूं जिन माण्हुनि लिखियूं इहे सभु हमले वारो आहे। मीर मोहम्मद मासूमी जंहिंजी तारीख़ जो तस्करो पाण पढ़ूं था, इहो अकबर बादशाह घोड़े ते चाढ़े मोकिलियो हो त वञी सिंध खे फतेह करे। सही, माना हिकिड़ो तव्हां नुक़्तो वज़ाहत करे उन करे इहो छॾी अच्छा, त उहे तारीख़ूं जेके असां कोट कयूं पिया उन्हनि जा लिखंदड़ ॾिसो त उहे कहिड़े तबिके सां तालुक रखनि पिया, किथां आया? छो त असांजी तारीख़ आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी, असांजी आहे शाह अब्दुल भिटाई। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा रही त इब्राहिम मुंशीअ जी कैसेट जेकी आहे उहा छो नथी विकिरामिजे? हाणे उन लाइ ॿ शयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त आया हुनजी कैसेट क़बूल कोन थी थिए या हुनजी शाइरी क़बूल कोन थी थिए। शाइरी लाइ त यकीनन पूरी सिंध में तमामु घणी इज़त आहे। सिंध में अॼु बि मूंखे वधीक घणी ख़बर कोन्हे, पर आउं सम्झां थो त सॼी सिंध में इब्राहिम मुंशी जी शाइरीअ जा हाफ़िज़ मूंखे नज़र अचनि था। सोढो जोगी साहब असां वटि मौजूदु आहे, क़ौमी फ़नकार आहे, मज़ामती शाइरी जलसनि में ॻाईंदो रहियो आहे। असां चाहियूं था त असांजा जेके हिन महिल शाइर ऐं जेके थोरे हिकु लम्हे लाइ मायूस थिया आहिनि त असां तव्हां पंहिंजे हुन में आवाज़ में असांखे को पंहिंजी पसंदि जो गीत झुंगारे ॿुधायो। जी जी, पसंदि जी त ॻाल्हि न आहे, वक़्त जी ॻाल्हि आहे। देस धणी सभु धीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा। देस धणी सभु धीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा। लहरनि में सिंध लोड़े छॾियई, आसूं उमेदूं ॿोड़े छॾियई। लहरनि में सिंध लोड़े छॾियई, आसूं उमेदूं ॿोड़े छॾियई। मींहं दिलियूं सभु टोड़े छॾियई, मींहं दिलियूं सभु टोड़े छॾियई। कहिड़ा धागा फीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा। उभ अझो ऐं ओलो थींदो, ढक ढिलीअ जो ढोलो थींदो। उभ अझो ऐं ओलो थींदो, ढक ढिलीअ जो ढोलो थींदो। चंड वतन जो चोलो थींदो, चंड वतन जो चोलो थींदो। मारू पाण वहीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा, नेठ ॿुॾीअ जा बीणा थींदा। अयाज़, तहरीकूं ऐं मज़ामती शाइरी या लिटरेचर गॾु गॾु हलंदा आहिनि। तव्हां हिकिड़ी सियासी पार्टीअ जा अॻुवान आहियो, तव्हां पंहिंजे जेको कारकुन जी तरबियत कंदा आहियो। अॻे दौर में ईअं हूंदो त बाक़ाइदा स्टडी सर्किल हलंदा पॉलिटिकल पार्टीज़ में, ऐं जिथे उन्हनि खे किताब ॿुधाया वेंदा, ही शाइर ही पढ़ी अचो, ही यादि करे अचो। हाणे पॉलिटिकल पार्टीज़ पां त उहे स्टडी सर्किल जा कल्चर ख़तम थी विया आहिनि। इहा ॻाल्हि सही आहे त सिंध में मजमूई तरह पॉलिटिकल पार्टीज़ जेके सभु रुॻो आवामी तरीक़े न ॻाल्हायूं, सभिनी जी ॻाल्हि कयूं, त हुन में पढ़ाई वारी शइ जे बजाए ॿियो डे टू डे इशूज़ पैदा थियण जी इरफान। कॾहिं कॾहिं माण्हू रुॻो माज़ी खां कटिजी न, सम्झो था माज़ी में ॾाॾी खां पुछिबो आहे, ॾाॾी चवंदी आहे मुंहिंजे ज़माने में ॾाढी महांगाई हुई, हाणे महांगाई आहे। पर वरी जे ॾाॾी जे पोटी जो ज़मानो ईंदो त अञा वधीक महांगाई हूंदी। त गुज़िरियल ज़माननि में जेके प्रॉब्लम्स हुआ उन्हनि खां प्रॉब्लम्स जी चेंज थियण जी रफ़्तार बि चेंज आहे। मसलन गुज़िरियल 2 सालनि में सिंध 5-6 दफ़ा पॉलिटिकली बंदि थी आहे। 1970 में सिंध बंदि थींदी हुई छा? 19 फरवरी ते सिंध बंदि चश्मा झेलम लिंक कैनाल जे ख़िलाफ़, 3 अप्रैल ते आदमशुमारी जे ख़िलाफ़, 5 अगस्त ते अल्ताफ़ हुसैन साहब जे बयान जे ख़िलाफ़, 8 ते सिंध जे विरांगे जे ख़िलाफ़। अच्छा ॿुधो, हाणे जॾहिं उहो बंदि थी थिए त उहा बंदि माज़ी वांगुरु क्रेकरनि धमाकनि सां कान थी थिए। सिंध जो आम माण्हू रस्ता ऐं बाज़ारूं बंदि करे पाण थो निकिरे। तव्हां जहिड़ियूं आम माण्हू, औरतूं, घरेलू हाउस होल्ड जेके औरतूं आहिनि, से बि उन एहतजाज में राति जो जॾहिं ॾिसनि थियूं त छा न, उहो हिकिड़ो ॾिसो न पॉलिटिकल कॉन्शियसनेस खां हटी करे अञा उन शइ में एड पियो कयां। हाणे हुन में हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा हीअ आहे त अॻे जेको शाइर हूंदो हो तंहिंजे ज़िंदगी में नंढड़ा वाक़िया या वॾा वाक़िया थोरा 3-4 ईंदा हुआ न। 2-3 सालनि में 5 सालनि में हिकिड़ो वाक़ियो। DPR आई, क़ौम जो ॿुढड़ो जवाहर ॿार DPR में, सिंध खे सोघो कयो सरकार DPR में। हाणे यकदमि शाइर रिएक्ट कयो। या भिटाई जी
दरगाह ते को जनरल SM अब्बासी वियो या जहादाद खान वियो ऐं उन वञी भिटाईअ जो इफ्तिताह कयो मेले जो त भलारी भूअं जे मथां त भाॻनि भंभट पिया भड़कनि हाणे भला त भिटाई जलसा पता थिया मरनि आहिनि पिया माण्हू political पुसनि party पिया जा। कूंदर कहर पिया कड़कनि भला भिटाई यकदमि शाइर रिएक्ट कयो या सिंध सरकार पीपल्स पार्टी जी 70 वारी हुकूमत कूड़ो ऐलान कयो त 16 एकड़ हारियुनि खे ॾींदासीं त सिंध वारनि लाइ कयो सरकार ट्रेकड़ चंड ते हर कंहिं हारी ऐं मज़ूर लाइ 16 एकड़ चंड ते रिएक्शन थियो हा। त सिंधी शाइर जी ज़िंदगी में 4-5 सालनि में को वाक़ियो ते आयो रिएक्ट ते कई हींअर वांगुरु आई कोन्हे त अॼु हींअर टोड़ी बंदि टुटी वियो टोड़ी बंदि ते या नज़म वेठो लिखे त असीं गौसपुर बंदि टुटी वियो गौसपुर ते नज़म लिखे त सुपरो टुटी वियो सुपरे ते अचे पहुचे त सजावल बंदि टोड़ियो वियो उन खां त सिंध जे विरहांगे जी ॻाल्हि उन खां त लोड शेडिंग अरिड़हं पर कलाक हिकिड़ी शइ में कंसिस्टेंसी आहे कहिड़ी माना तव्हां ॾिसो पिया बेचैनी में आहे हा, बिल्कुलु आहे ज़ुल्म तव्हांजे में आहे, राइट्स तव्हांखे कोन पिया ज़्यादती में मिलनि आहे। गुरबत में कंसिस्टेंसी आहे लैंडलेसनेस में कंसिस्टेंसी आहे ॿुधायांव ऑनेस्टली इरफाना मुंहिंजी जेको हिकिड़ो माण्हू पंहिंजे दौर खे डिफेंड कंदो आहे ऐं ऑनेस्टली सम्झां थो त 2-3 शयुनि में असांजे मुआशिरे में पॉलिटिकल एक्टिविस्ट न आहे हिकिड़ो आम सिंधी समाज जे फ़र्द तौरु ज़वाल आहे असां वटि पुराणे ज़माने जो उहो प्राइमरी टीचर कोन अथव जेको कमिटेड हो पंहिंजे ॿार खे प्राइमरी स्कूल में पढ़ाइण जो कहिड़ा बि जस्टिफिकेशन ॾियूं असांजे उस्ताद तनज़ीमूं कहिड़ी बि जस्टिफिकेशन ॾियनि प्राइमरी टीचर जेको हूंदो सो कमिटेड हूंदो पंहिंजे ॿार खे सही अर्ज़ु ॿुधां असां वटि उन लिहाज़ जो डॉक्टर सर्जन कोन्हे जेको मरीज़नि जे इलाज खे सिविल हॉस्पिटल ऐं क्लिनिक कमाइण जे बजाए डॉक्टर्स लाइन में माना ओवरऑल तव्हां चओ था समाज जो डिक्लाइन उन आहे ज़माने जो अदीब ऐं शाइर जीअं सवेल ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई असांजे काज़ी खादिम साहब त जेकॾहिं हैदर चौक ते प्रेस क्लब ते 5 माण्हू बुख हड़ताल ते वेठा आहिनि आम आहिनि वोटर लिस्टुनि लाइ वेठा आहिनि त रशीद भट्टी शेख ख़याज़ रसूल बख्श पली जो सोबो ज्ञानचंदाणी इब्राहिम जोयो उनखे पंहिंजो मामिलो सम्झी उते पुॼनि था काज़ी खादिम पुॼे थो हाणे नथा पुॼनि असां कंटिन्यू कयूं पिया निभास खे नाज़रीन असां सां गॾु रहिजो टाइम थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जो थोरी देरि में हाज़िर थियूं पिया वेलकम बैक नाज़रीन काज़ी खादिम साहब असां घणियूं गुफ़्तगू ॻाल्हि आई अदब जे हवाले सां हवाले सां जेको असां वटि अदीब हुयो कंहिं दौर में हाणे बि आहे असां वटि मज़ामती अदब अचे पियो पर जेको पुराणे दौर में तरक़ी पसंद तहरीक हली उन बज़ाते ख़ुदि त अदीब खे हिकिड़ो शऊर ॾिनो हिकिड़े प्लेटफॉर्म ते मुतहरिक कयो उनखे इन्हनि इशूज़ ॾांहुं वठी आई उहो हिकिड़ो आइडियोलॉजिकली बि अदीब मोटिवेट रहियो न तव्हांजी ॻाल्हि जो जवाबु इहो आहे त तरक़ी पसंद तहरीक त आई 1919 खां पोइ पर असां सिंध जे हा इन खां पहिरीं बरिस हा। तव्हां ॾिसो बंगाल में हिंदुस्तान में हाणे मुंशी प्रेमचंद पहिरीं जो अदीब आहे न छोकी रेज़िस्टेंस रुगो सियासी न हूंदो आहे समाजी बि हूंदो आहे बिल्कुलु समाजी हूंदो रुगो सियासी न आहे सियासत समाज जो हिसो आहे ऐं रेज़िस्टेंस रुगो इहो न हूंदो आहे त असां क़ौमी तहरीक ते रेज़िस्टेंस इहो बि आहे त औरत जे हक़नि जी ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु इहो आहे रेज़िस्टेंस जॾहिं असां डॉक्टर रुखसाना जी ॻाल्हि था कयूं रुबीना अब्दुल जी ॻाल्हि था कयूं त उन ई सेंस में इहो असां वटि इहे शयूं मौजूदु हुयूं पर पोइ जॾहिं वरी हिकिड़ी शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि हिकिड़ो माण्हू उन डेफिनेशन ठाहे पेश कंदो आहे त पोइ चवंदा आहिनि भाई हीअ डेफिनेशन आहे रशियन रेवोल्यूशन जेको सो हिकिड़े अहिड़े क़िस्म जी शइ हो जेको असां वटि कोन आयो उन खां अॻे फ्रेंच रेवोल्यूशन आयो उहो असां वटि कोन आयो ओड़ो रेवोल्यूशन अञा ताईं असां वटि कोन आयो आहे इहा थी उन्हनि ते जेका वारदात थी वार्ता थी उन्हनि कई उनजा असरात हा ज़िक्र पोइ हुननि पंहिंजा उनजा मोकिलिया असां ते असरु पियो ऐं असां ते छो जो ज़ुल्म त हुआ न त असां उहो यकदमि क़बूल कयूं पोइ सॼा ज़हीर आया या फैज़ अहमद फैज़ आया जेके बि आया पर किशन चंद बेवसई अला मजूर शाल ग़रीबनि जी झूपड़ी इहो त असांजो पंहिंजो शहर आहे तंहिं करे हाणे उहा थी उहा आई वरी जीअं ॻाल्हि कई त रशिया जेका असां एज सच उहा हाणे वञी बचियो आहे रूस त उहो असरु घटिजी वियो जाम साकी बि थोरो पोइ हिते पइजी वियो हालांकि इहे तमामु एक्टिव माण्हू आहे ऐं मामूली ग़रीब माण्हू थी करे पर अदब जी जेका अदीब जी शऊरी तौर ते हिकिड़ी डेवलपमेंट हुई हाणे मां जेको थिंग आई एम वरीड अबाउट इज़ त हेतिरो असां डिस्कशन कयो आहे पर असांजो होॾां मैसेज ग़लति पियो वञे अच्छा इहा ॻाल्हि सोचियो हिन बि जेके ॻाल्हियूं कयूं मां बि जेके ॻाल्हियूं कयूं या असां जेको चऊं पिया असां इहो कोन पिया चऊं असां इहो कोन था चऊं त अदीब मरी विया आहिनि या अदब मरी वियो आहे या अदीब आहिनि कोन या थी नथो सघे असां चऊं पिया त हाणे जंहिं महिल अदीब मां जेका अॻे असांखे उमेदु हूंदी त उहो बि असांजे साम्हूं बि पढ़ंदो असीं बि जुंगारींदासीं ॻाईंदासीं हाणे हुनजा चैनल्स डिफरेंट थी विया आहिनि तंहिं करे हाणे वरी उन्हनि खे एडॉप्ट करियूं मसलन हाणे हीअ जेके आहिनि पार्टियूं आहिनि के वॾियूं वॾियूं कहिड़ा चैनल क़ाइमु करे सघनि थियूं जितां अहिड़ो अदब या फेसबुक इहे जेको यूट्यूब ते असां पंहिंजा गीत गाना जेके इहे क़ौमी इहे असां मशहूरु करियूं असां इन करे हिन में हिते हिकु असांजो दोस्त चयो मुंहिंजे ख़्याल में साईं अजरक वारो जेको आहे तंहिं चयो
पर ॾाढी ॾुखी इस्माइल ॻाल्हि कई उदासी त हिते साहब। जेके वेठा आहिनि से सभु ऐं बहस आहिनि हीअं न बहस न आहियूं असां तव्हांखे इहो था ॿुधायूं त कंहिं ज़माने में माण्हू 3 बटन वारो कोट पाईंदो वरी कंहिं ज़माने 2 बटन वारो कोट थियो कोट त कोट आहे न बदन ढकण लाइ पर इहे बटन पिया बदिलजनि बाक़ी असां न मायूस आहियूं न असां लिखणु छॾियो आहे असां त बल्कि उन खां वधीक लिखणु शुरू कयो आहे सवेल इमदाद ऐं रोल उन में जेको बदिलो आहे हाणे उहो तमामु ख़तरनाक नज़म बिल्कुलु ॿुधायो आहे थोरी देरि खां पोइ क़ैद जे कोठियुनि मां कढी चंड वेचारे खे ज़ंजीर सितारनि जी विझी हाणे इहो हमलो आहे जेको क़तल थियो कैनेडी जेको बदिलो आहे असीं पाण आहियूं अव्हां जहिड़ा इंसान असांखे बि आहे अव्हां जहिड़ो सीनो ऐं आहे मंझसि दिलि जो अनमोल मोती उहो दिलि जो नाज़ुक ऐं अनमोल मोती कई भेरा पथर खां मामूली सम्झी अव्हां पंहिंजे हथ सां कयो आहे पुरज़ा असीं आहियूं फरमान बरदार बाना अज़ल खां इहे ज़ुल्म सहंदा अचूं था ज़बां हूंदे ख़ामोश रहंदा वाह 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 अब्द सिंधी साहब असां वटि हिते मौजूद आहे मां चाहींदसि पाण पंहिंजी शाइरी असांखे ॿुधाइनि ॿुधी भोतार जूं ॻाल्हियूं चयो कमदार वाड़े वा ॿुधी कमदार जूं ॻाल्हियूं चयो भोतार वाड़े वा सियासत में करे सियासत हणे धारा करोड़नि जा सियासत में करे सियासत हणे धारा करोड़नि जा उन खे ई गुलाबनि जा गले में हार वाड़े वा चवी थो वोट माण्हुनि जा अमानत क़ौम चवी थो वोट माण्हुनि जा अमानत क़ौम जी आहे मगर हुतूं तूं ज़मीरनि जा करी वापार वाड़े वा भला जे अणपढ़ियल आहीं त साफ़ी तूं बि थी वेंदी भला जे अणपढ़ियल आहीं त साफ़ी तूं बि थी वेंदे लिखां आऊं तुंहिंजे नाले छपे अख़बार वाड़े वा अॼो का के सिटी शाइर खटनि दुआऊं पिया आशिक़ जूं अॼो का के सिटी शाइर खटनि दुआऊं पिया आशिक़ जूं नियापो घर वञी आहे ॾिनो फनकार वाड़े वा करे खुलियल कचहरियूं सभु बनाइनि बिल वॾा अफ़सर करे खुलियल कचहरियूं सभु बनाइनि बिल वॾा अफ़सर मगर ऑफिस में रुशवत संदा आज़ार वाड़े वा लिखण हिकु शहर जे बदिले वियो घर अब्द जो लुटिजी अड़े संसार वियो घर अब्द जो लुटिजी असांखे ख़ूब भायो थी अड़े संसार वारे असांखे ख़ूब भायो थी अड़े संसार वारे वा शाहीन कुझु ॻाल्हाइण चाहे हींअर बोर्ड आई आहे ताज़ी अगरि हुन बोर्ड ते के माण्हू कैंप में वेठा आहिनि के माना को माण्हू मज़ाहिमती शाइरी वञी हुते पेश करे उन्हनि जे दुखनि जी शाइरी करे दुखनि जी थो, शाइरी अंजनि जी हुजे शाइरी त करे। उन्हनि खे हिकु हौसलो दिलि मिलंदो खे आहे लॻंदो। ऐं उन्हनि खे इहो अहसासु थींदो आहे माना असांजा सिंधी माण्हू असांजा वारिस थिया आहिनि मां पंहिंजे मिसाल थी ॾियां मां 46 लॉन्ग मार्च कई आहे कंदकोट खां वठी कराची ताईं त माना पेर पिथूं हुजनि माना सफ़ा जिस्म में साह न हुजे काढ़ो ततल हुजे मथां गर्मी हुजे ऐं उते वरी असां मज़ाहिमती शाइरी पढ़ंदा अचूं गीत हुजनि तव्हांखे छा गुलजार, महसूसु थींदो आहे उन सॼे में? उहो माना ईअं असां महसूसु कंदा आहियूं पंहिंजे पाण में त माना असां पंहिंजे हक़नि जे लाइ अॻियां था वधूं के माण्हू हूंदा आहिनि को गीत असांखे झुंगारे ॿुधायो जेको माना जेको तव्हां ओॾी महिल पढ़ो त तव्हांखे लॻे त तव्हांजूं जेके लिफूं आहिनि उहे तव्हांखे महसूसु न थींदियूं हुजनि अहिड़ा गीत नज़म तव्हां- तव्हांखे ॿुधायां थी जंहिं सां माना उत्साह माण्हुनि खे मिलंदो हुजे ज़िबां असांजी उहा ई साॻी मथां तूं लेखी ठरी वई आहे अञा बि दिलि में उहा ई चंचल मथां तूं सम्झी मरी वई वाह, आहे भली तूं भेले गुलाब ताज़ा सभई जनाज़नि मथे रखी छॾ भली लिकाए असां का तारा सितम असां ते सथे रखी छॾ न इश्क पंहिंजो कॾहिं झुकियो आहे न इश्क पंहिंजो कॾहिं बि झुकंदो न फ़र्क़ु पियो आहे न फ़र्क़ु पवंदो इहो तूं दिलि ते लिखी रखी छॾ भली ज़िबानूं वढाए छॾ तूं तरह बि पंहिंजूं निगाहूं चवंदियूं ही बेहसी ऐं ज़लालतनि जो निज़ामतों जो क़बूल न आहे असीं त सच जा पका पुॼारी असांजो सच खे सलाम आहे असांजो सच ते ईमान आहे वाह 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 शाइन यकीनन अगरि अहिड़ी शाइरी झुंगार बि त पेरनि जूं पिथूं बि महसूसु न थींदियूं अज़ीज़ निज़ामानी साहब खे मां गुज़ारिश कंदसि त असांखे पाण तव्हां क़ौमी जलसनि में शाइरी झुंगारींदा रहियो था को मज़ामती गीत असांखे आख़िर में ॿुधायो। मुंशी जो बस तुम याद है ना वो मुतफिक थी मिसकीन चो के ॾाढ जा डूंगर ॾारियूं अड़े के वेर पुराणा वारियूं अड़े के वेर पुराणा वारियूं अड़े मुतफिक थी मिसकीन चो के ॾाढ जा डूंगर ॾारियूं अड़े के वेर पुराणा वारियूं अड़े के वेर पुराणा वारियूं अड़े विक विक ते जिन कया वॾेरनि बेड़ी चन सां वावेला शाम सुबह को डर हणे तब शेर अटेल सो ठेला विक विक ते जिन कया वॾेरनि बेड़ी चन सां वावेला शाम सुबह को डर हणे तब शेर अटेल सो ठेला
अहिड़ा मूज़ीअ मुल्क सॼे मां चूंडे चूंडे मारियूं अड़े मुतफ़िक थी मिसकीन न चओ के ॾाढ जॾूं गरदारियूं वाह 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 अयास तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां असांखे ॿिनि प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो प्रोफेसर काज़ी खादिम साहब थोरो टाइम ॾिनो तव्हांजी तमामु घणी महिरबानी असीं तव्हांजा थोराइता आहियूं प्रोफेसर अब्दुल्ला मल्ला साहब तव्हांजी महिरबानी असां तव्हां सभिनी जा थोराइता आहियूं हुन सां गॾु मां पंहिंजे सभिनी शाइरनि जी ऐं बि तमामु घणी थोराइती आहियां त जेके असां वटि आया उन्हनि कारकुननि जी उन्हनि क़ौमी फ़नकारनि जी नाज़रीन हिन सॼे बहस मां जेका सूरत हाल असांखे साम्हूं आई आहे उहो ईअं लॻे पियो त असां वटि जेको हिकिड़ो इम्प्रेशन आहे त मज़ाहमती अदब कंहिं दौर में सर्जबो हो इहो जुमिलो असांखे पंहिंजे खे रिफ्रेश करणो पवंदो हिन दौर जूं जेके मज़ाहमतूं आहिनि हिन दौर जा जेके चैलेंजिस आहिनि हिन दौर में जेके असांखे तहरीकूं थी रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ सतह ते उन्हनि जे हवाले सां हिते अदब बि सर्जजी रहियो आहे माण्हू बि मुतहरिक आहिनि अदीब दानिश्वर शाइर बि उन्हनि में हिसो वठी रहिया आहिनि ज़रूरत असांखे हिन ॻाल्हि जी आहे हिकु त उहे कलेक्टिवली गॾिजी करे पंहिंजो पाण में उहा इंटरेक्शन पैदा कनि ऐं जीअं अयास जी ॻाल्हि कई आख़िर में त उहे फ़नकार जेके उन्हनि जी शाइरी सर्जी रही आहे उहा आम माण्हूअ ताईं पहुचाइनि त जंहिंजे लाइ हीअ सॼी तड़प आहे हीउ जज़्बो आहे हीउ ॾुख आहे हीउ दर्द आहे अगरि उन्हनि जे कननि ताईं पहुचे थो त उहा शइ कामयाबु थिए थी ऐं उनखे असां सही सेंस में उहा मज़ामत में ट्रांसलेट थिए थी मां कंक्लूजन ॾांहुं वञण खां पहिरीं चाहींदसि त इस्माइल उदासी साहब असांखे हिकिड़ी जेको पॉज़िटिव नोट ते असां ख़तमु कयूं पंहिंजो प्रोग्राम त इनकलाब जे हवाले सां को हिकिड़ो झूंगारे ॿुधाए पंहिंजो को शेर आयो खपे इनकलाब आयो खपे ही निज़ाम मुश्किल बचे इनकलाब आयो खपे साज़ अहिड़ा ठाहियो ऐं गीत अहिड़ा ॻायो ओ साज़ अहिड़ा ठाहियो ऐं गीत अहिड़ा ॻायो नांग जीअं धुन ते नचे नांग जीअं धुन ते नचे इनकलाब आयो खपे जो खपे आयो खपे इनकलाब आयो खपे वाह वाह नाज़रीन दासी साहब जी शाइरी तव्हां ॿुधी त साज़ अहिड़ा ठाहियो जो नांग धुन ते नचे त इहो अहिड़ा असांखे पंहिंजा ज़रिया ठाहिणा पवंदा हिन जदीद दौर मुताबिक़ जो अहिड़ी शाइरी असांजे आम माण्हुनि ताईं पहुचे ऐं जंहिं तब्दीलीअ लाइ जंहिं इनकलाब लाइ असां तव्हां सभु जिदोजहद करे रहिया आहियूं उहो असांजे ज़िंदगियुनि में अचे वञे हिन सां गॾु ई मूंखे इजाज़त ॾींदा मोकिलाणी कान्हे का सदाईं गॾु